दोस्तों पंहिंजा ड्रामे में जेको किरदारु सावल कयो आहे, सावल जो किरदारु पंहिंजी जाइ ते सही आहे। इन में कमदारी जे हिसाब सां वरी हाणे साइड हीरो जे हिसाब सां, छो त जो हीरो आहे चाकर ख़ान, ऐं चाकर ख़ान पंहिंजे पीउ जे क़ातिलनि ऐं भाउ जे क़ातिलनि जे चकर में आहे त इन खे क्लियर कयां, लेकिन 25 एपिसोड गुज़री चुका आहिनि, अञा ताईं का ॻाल्हि क्लियर न आहे थी, ऐं चाकर ख़ान खे का सम्झ नथी अचे। तव्हां बि परेशान आहियो, बोर थी चुका आहियो ऐं चओ था यार कहाणी जो को नओं रुख नओं मोड़ अचे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कुझु किस्तनि खां पोइ कुझु नवां अदाकार बि एड थींदा, ड्रामे में थोरी चेंजिंग ईंदी ऐं थोरो दिलचस्प ड्रामो बणिजी वेंदो, ऐं पोइ तव्हांखे ॾिसण वटां मतिलबु मज़ो ॾींदो ड्रामो ई। बाक़ी उहो ड्रामो कसो न आहे। फ़िलहालु बैकग्राउंड वारा सीन जॾहिं ख़तमु थींदा, उन खां पोइ जॾहिं नेक्स्ट कहाणी अॻिते हलंदी त पोइ ड्रामो तव्हां ऐं असांखे अञा वधीक मज़ो ॾींदो। फ़िलहालु तव्हांखे इन ड्रामे खे ॾिसणो पवंदो। जेसीं ताईं रियासत नथो अचे, को ॿियो ड्रामो नथो अचे, तव्हांखे गुज़ारो करिणो पवंदो। ड्रामो भलो आहे, बुरो न आहे। बहरहाल फ़िलहालु शुरू में थोरो बोरिंग थी चुको आहे। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। हीअ अव्हां जो पंहिंजो पुराणो चैनल आहे, हिन ते अव्हांखे हर वक़्तु बर वक़्तु अपडेट्स मिलंदी रहंदी आहे नवे ड्रामनि जी।